अब्दुल वाहिद आरीसर जे लिखियल किताब उमेदनि जे क़त्ल में मूं पढ़ियो हो त राणे चंद्र सिंह तारीख़ में सुनहरी हरफनि में लिखण जहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया हुया। जॾहिं चयो हुअईं त सिंध जो रूह ऐं ज़मीर सकरात में हुजे, उन वक़्तु घर में वेहण या ख़ौफ़ वारी ख़ामोशी अख़्तियार करणु सिंध सां गदारी जे बराबरि आहे। मज़ो ऐं ख़ौफ़, दुख ऐं सुख ज़िंदगी जा ई रूप हूंदा आहिनि। मां गरीब मिस्किन हूँ बाबा, मैं वो मदद खने मां ईद सफ़ा गरीब हूँ का शइ दे हुन से मर्दी भी रहता मैं मरा मैं इतना है मेहरबानी अपना मैं गरीब हूँ मदद करो अल्लाह का शइ दे। ज़िंदगी जो सफ़र ऐं आख़िरी मंज़िल मौत आहे। अलाए त कॾहिं खां अलाए त केसीं ताईं ज़िंदगी बि शाइरीअ जो मौज़ू रहंदी, शायदि तेसीं ताईं जेसीं ताईं ज़िंदगी आहे। दरअसल ज़िंदगी उहो सरचश्मो आहे जितां ॿिया हड़ मौज़ू फुटी निकिरंदा आहिनि। 800 रुपया मुर्गी थी गरीब केॾा खाए? मूंखे ॿुधा कणक जो 60 रुपया किलो थो वञे। भाई साहब हे हुकुमरान असांजा को इंसाफ़ अदालत आहे कोन। गरीब वेचारो पंहिंजे पघर में पियो थो ॿुधे, हिनखे रेट ज़रो कोन्हे। जेको अॼु ॾींहुं अवल हो उहो वरी अॼु ॾींहुं 50-100 किलो थो वञे। अलाह खे पाता पंहिंजी महिनत करे मज़ूरी करे। हर मौज़ूअ जो सिधो अणसिधो लाॻोपो ज़िंदगीअ सां ई आहे। उन जो मौज़ू ख़ुदि ज़िंदगी आहे, जंहिंमें हिकु उञातो ख़ौफ़ बि आहे त घणो मज़ो बि आहे। जॾहिं ख़ौफ़ वारी कैफ़ियत उभिरे थी त मज़ो गुम थियो वञे ऐं मज़े वारी कैफ़ियत ज़िंदगी खे वकोड़े थी त ख़ौफ़ आलोप थियो वञे। अब कणक के रेट कोने माण्हू थ्रेशर हणाइनि कोन था। हींअर वेठा हूं बस 200 रुपया बोरी खणंदा हुआसीं, उन जा 150 हाणे कोथा ॾियनि। ॿुधई इहो पिटको आहे वठो वठा लॻो पियो आहे। हींअर थ्रेशर ई कोन 6000 रुपया कलर जी बोरी, 16000 ओधर ते DAP जी बोरी। ॿुधी ज़ुल्म आहे। कणक जो रेट आहे मुरागो 6700। हाणे मूंखे ॿुधा 60 रुपया मज़ूरी आहे लाही चाढ़ी। हाणे हिन में छा बचंदो? रुगो पिटको आहे माण्हुनि जो, कर्ज़ ई कोन था हलनि। इहा हाल वाल थी ज़ुल्म आहे। हुकूमत खे अपील था कयूं कुझु भला मथे कणक खे चाढ़नि, पोइ किरायो मिले। कणक बि किनी ॾिए थी कि देरा सभु पिया आहिनि, केरु थ्रेशर ई कोन थो हणाए। असां ईअं वेठा आहियूं गाॾियूं झलियो शाम जो जेको 200 जॾहिं त ज़िंदगी जो चकर फिरियो कॾहिं बि पूरो नथो थिए, उहो हलंदो ई रहे थो। हा, जेकॾहिं हिकु जीवन जी हिकु साह वारी जीव हिकु पुराणे जी ज़िंदगी जो ज़िक्र आहे त पोइ ॿी ॻाल्हि आहे। मुसवर जी शाइरी में हयाती ऐं ममता जा मौज़ू मौजूदु आहिनि। मुसाफ़िर जीअं माण्हू आहे, सफ़र वांगुरु हयाती आहे। सभिनी जी आख़िरी साईं इहा मंज़िल ममाती आहे। सारी सिंध त पाण पिरियां, सिंध पिरीअ जो पाछो आहे। सिंध त पाण पिरी सुपरियां, थर उतर लाड़ विचोलो, रूप सजण जो काछो आहे। सारी सिंध त पाण पिरियां। शाइर ॾिस केॾी न सुठी ॻाल्हि कई आहे। शाइर चए थो त हर सूंह में कुदरत ॾिस, सव सव समन जी सूंह ॾिस।
छह छह शमन जी सूंह ॾिस, ताज़नि पननि जी सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। सावन सलनि जी सूंह ॾिस, काहिनि कलनि जी सूंह ॾिस, मच्छियुनि पलनि जी सूंह ॾिस, भागनि भलनि जी सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। वलियुनि वणनि जी सूंह ॾिस, धाणनि कणनि जी सूंह ॾिस, जूअ में धणनि जी सूंह ॾिस, धणनि जे थणनि जी सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। जबल झंगलनि जी सूंह ॾिस, सूंह संगनि जी सूंह ॾिस, दड़ियुनि दंगनि जी सूंह ॾिस, सह सह रंगनि जी सूंह ॾिस, हर रंग में कुदरत ॾिस। भरनि भलनि जी सूंह ॾिस, कटियुनि खरनि जी सूंह ॾिस, खेड़नि घरनि जी सूंह ॾिस, थाकनि थरनि जी सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। ॿेलियुनि ॿलियुनि जी सूंह ॾिस, दम दम दनियुनि जी सूंह ॾिस, पिंबड़ियुनि ऐं पननि जी सूंह ॾिस, घोटनि ऐं वननि जी सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। वण टिण वलियुनि जी सूंह ॾिस, ॻल ॻलियुनि जी सूंह ॾिस, मटर पलियुनि जी सूंह ॾिस, ॻुझनि रिलियुनि जी सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। ॼारियुनि ॼमनि जी सूंह ॾिस, सरिहनि निमनि जी सूंह ॾिस, झुड़फुर झुमनि जी सूंह ॾिस, कूणियुनि कुमनि जी सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। लालण लिलियुनि जी सूंह ॾिस, जू में ऐन जी सूंह ॾिस, मस्तनि मेम जी सूंह ॾिस, वणनि ते वेही जे सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। जीतनि पखियुनि जी सूंह ॾिस, माखी मखियुनि जी सूंह ॾिस, लाखियुनि लखियुनि जी सूंह ॾिस, किन किन अखियुनि जी सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। अंबनि अकनि जी सूंह ॾिस, लंघनि लिङनि जी सूंह ॾिस, तड़ ऐं तकनि जी सूंह ॾिस, कारनि ककरनि जी सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। चोॾहीं में चंड जी सूंह ॾिस, नूरीअ जी ढंढ जी सूंह ॾिस, जेॾियुनि जे जंड जी सूंह ॾिस, साई समुंड जी सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। अदियुनि जे अदनि जी सूंह ॾिस, खालियुनि जे खदनि जी सूंह ॾिस, कामत कदनि जी सूंह ॾिस, कंहिं कंहिं बदन जी सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। सर्वेच सावण सूंह ॾिस, वाहिद जे वण वण सूंह ॾिस, कादर जी कण कण सूंह ॾिस, दाता जे धण धण सूंह ॾिस, हर सूंह में कुदरत ॾिस। अब्दुल वाहिद आरीसर जे लिखियल किताब उमेदुनि जे क़त्ल में मूं पढ़ियो हो त राणे चंद्र सिंह तारीख़ में सुनहरी हरफनि में लिखण जहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया हुया। जॾहिं चयो हुअईं त सिंध जो रूह ऐं ज़मीर सकरात में हुजे, उन वक़्तु घर में वेहण या ख़ौफ़ वारी ख़ामोशी अख़्तियार करणु सिंध सां गदारी जे बराबरि आहे। ॾिठो वञे त हिन वक़्तु सिंधी मारूअड़नि सां ज़ुल्म ऐं जबर करण में कंहिं बि का कसर न छॾी। हिकु तरफ़ वापारी पंहिंजे मनपसंदीदा रेट ॾेई ख़रीदो फ़रोख़्त कनि पिया ऐं ॿिए तरफ़ सिंध गवर्नमेंट बि को इशू नथी खणे। हारी वीचारा बुख ऐं बदहाली जो शिकार बणिजी विया आहिनि।
कणक छटण खां वठी हज़ारे अरमान सांढे रखियल माण्हू हिन वक़्तु रोअण पिटण में पूरा आहिनि, छो जो उन्हनि जूं महिनतूं राह गुनाह थी वियूं, वेतर कर्ज़नि में खारा थी विया। सराइकी शायर शाकिर सिजा आबादी जो एक मशहूर शेर है, मैं वेख लिया सब संगतानू नाले हर रिश्ता अजमा बैठा, इस प्यार पिरत दे मामले विच मैं इज्जत वकार विञा बैठा, सजना दे कई कई रूप होंदन में हर पहचान भुला बैठा, सारे खेडे शाकर मुक्तरां दे भरे शहर दे विच तन्हा बैठा।